नाज़रीन नवां के आगे कंदासीं। इमरान खान अमेरिकी साज़िश वारे बयानी जो रास फाश थी वियो आहे। इमरान खान ऐं संदसि अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान जी ऑडियो लीक थी आहे। ऑडियो में आज़म खान इमरान खान के साइफ़र मामले ते नयूं तरकीबूं ॿुधाए रहियो आहे। ऑडियो मूजिबि आज़म खान मामले खे उथारण ऐं नओं रंग ॾियण लाइ इजलास कोठाइण ते ज़ोर भरींदे चवे थो त साइफ़र मामले ते शाह महमूद कुरैशी ऐं परॾेही सेक्रेटरी सां हिकिड़ी मीटिंग कोठाई वञे। शाह महमूद कुरैशी इहो कंदो त लेटर पढ़ी ॿुधाईंदो। हू पढ़ी ॿुधाईंदो त उनखे बाद में तवजो कयो वेंदो त इहा धमकी आहे त लेकिन मीटिंग में मुझे मैंने रात को बड़ा सोचा इसको, क्योंकि मुझे आपने कहा कि शायद उन्होंने उठाया ना, फिर मैंने सोचा कि ना हाउ टू कवर ऑल दिस। एक मीटिंग करते शाहमूद कुरैशी और फॉरेन सेक्रेटरी होगा। शाहमूद कुरैशी कहेंगे कि वो लेटर पढ़कर सुनाए, तो जो भी सुनाएंगे ना मेरे पास कॉपी और वो नहीं बदल दें, वो मैं मिनट्स में कर लूंगा कि फॉरेन मिनिस्टर ने यही चीजें सुना, फॉरेन सेक्रेटरी ने यही चीज सुना दी, इसमें ये था। फिर अगर इसका एनालिसिस करो, फिर एनालिसिस अपनी मर्जी के मिनट में कर देंगे ताकि ऑफिस के रिकॉर्ड में मिनट करो। एनालिसिस ये होगा कि ये इनडायरेक्ट थ्रेट है अगेंस्ट डिप्लोमेटिक, वो है डिप्लोमेटिक लैंग्वेज में इसको थ्रेट कहते हैं, इन्होंने ये किया मस्टर्ड की चीजें, वो देखें मिनट्स तो फिर मेरे हाथ में है ना, वो तो जिस तरह वो करेंगे तो वी विल ड्राफ्ट द मिनट्स। तो किस किस को बुलाएं इसमें? शाह महमूद, आप में और सोहेल, ठीक है, पहले करते ताकि वो चीज रिकॉर्ड में आ जाए। अभी देखें आप खुद दिखाएंगे, वो कहेंगे ये कौन सा फोटो स्टेट है, तो वो पढ़ कर सुनाएंगे तो एग्जैक्ट नोट करेंगे, मैं पर स्वयं उसी में कॉपी कर लूंगा आराम से, तो वो ऑन रिकॉर्ड आ जाएगी ये चीज नहीं है। और फॉरन सब जो सुनाए ताकि वो ना हो ना पॉलिटिकल वो चल रहा है, ताकि ब्यूरोक्रेटिक लेवल पर एक चीज आए। नहीं तो वो उसने तो लिखा है एम्बेसडर ने, हमारे पास तो कॉपी नहीं है ना, ये किस तरह उन्होंने उठा दिया, यहाँ से उठी जिसने उठाई, लेकिन यानी वो तो है तो फॉरन। अच्छा ये तो ये जी नाज़रीन ऑडियो वा ॿुधी। ऑडियो लीक बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। इमरान खान अमेरिकी साज़िश वारे बयानी जो रास फाश थी वियो आहे। इमरान खान ऐं संदसि अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान जी ऑडियो लीक थी आहे। ऑडियो में आज़म खान इमरान खान के साइफ़र मामले ते नयूं तरकीबूं ॿुधाए रहियो आहे। ऑडियो मूजिबि त आज़म खान मामले खे उथारण ऐं नओं रंग ॾियण लाइ इजलास कोठाइण ते ज़ोर भरींदे चवे थो त साइफ़र मामले ते शाह महमूद कुरैशी ऐं परॾेही सेक्रेटरी सां हिकिड़ी मीटिंग कोठाई वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर ज़ारन खां। जी नज़ीर, ऑडियो लीक साम्हूं आई आहे, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, अॼु इमरान खान ऐं संदसि उन वक़्त जे हुकूमत जे प्रिंसिपल सेक्रेटरी रहंदड़ एज़म खान जी मुबीना जेकी ऑडियो लीक हुई उहा अॼु अवाम जे सभिनी जे साम्हूं अची चुकी आहे। ऐं इन सां जेको इमरान खान जेको ॿियनि खे हमेशह कूड़ो ऐं चोर करार ॾींदो हो, अॼु जेको आहे सो वाज़ह तौर ते इमरान खान पाण कूड़ो जेको आहे सो साबित थी चुको आहे। ऐं इहा जेको आहे सो कूड़ो के तरफ़ां न चयो वियो आहे, पर संदसि ही जेकी ऑडियो आहे उहा अॼु लीक थी चुकी आहे, जंहिंमें वाज़ह तौर ते जेको इमरान खान जेको अमेरिका ख़त जे हवाले सां जेको हिन मुल्क जे अवाम खे जेको आहे सो न सिर्फ़ु गुमराह करे रहियो हो, पर इंतशार फैलाइण जी बि जेकी साज़िश करे रहियो हो, अॼु उहा मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। ऐं वाज़ह तौर ते इन ऑडियो में तव्हां ॿुधी सघिजे थो ऐं असांजा व्यूअर्स बि ॿुधी सघनि था त कहिड़े तरीक़े सां इमरान खान इन जेके अमेरिकी साइफ़र या ख़त जे हवाले सां जेकी साज़िश करे रहियो आहे मन घड़त ऐं कूड़ी, उहा जेको आहे सो वाज़ह तौर ते ॿुधण अचे थी, जंहिंमें इमरान खान जेको आहे सो पंहिंजे प्रिंसिपल सेक्रेटरी एज़म खान खे इहो वाज़ह तौर ते चवे थो त तव्हां जेको इहो ख़त आहे या जेको आहे इन ते जेको आहे सो उहा तारीख़ न ॿुधायो, ऐं उहा तारीख़ जेको आहे सो उन में जेको आहे सो पहिरीं जेको आहे सो असां ज़ाहिर न कंदासीं। ऐं इमरान खान इहो बि चई रहियो आहे त हाणे इहो मुंहिंजे मथां छॾियो त मां इन ख़त ते जेको आहे सो इंटरनेशनल लेवल ते या जेको आहे सो हिन जेके मुल्क में जेकी सियासत करे रहिया आहिनि इन्हनि खे ऐं अवाम खे गुमराह करे जेको आहे कहिड़े तरीक़े सां घिनौनी जेकी रांदि आहे उहा खेॾण जी मां कोशिशि कंदुसि। जंहिंमें एज़म खान इमरान खान खे चवे थो त जेको आहे सो हिकु एम्बेसडर पहिरीं जेको आहे सो लिखियो हो त तव्हां डी मार्च थी वञो, जंहिं ते इमरान खान चयो त जेको आहे सो इन सिलसिले में मां चाहियां थो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हिकु मीटिंग घुरायूं जंहिं में जेको आहे सो इन मामले ते जेको आहे सो वधीक जेको आहे सो साज़िश कई
वञे, जंहिंमें एज़म ख़ान इमरान ख़ान खे चवे थो त इन मीटिंग में सिर्फ़ु 2 माण्हुनि जो हुजणु ज़रूरी आहे। हिकु उन वक़्त जो परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं उन वक़्त जो परदेही सेक्रेटरी जेको आहे सो इन मीटिंग में शामिल हुजनि। ऐं परदेही वज़ीर जेको उन वक़्तु हो शाह महमूद कुरैशी, उन जी मथां इहा ज़िम्मेवारी रखी वञे त हू हिकु जेको आहे सो नाले मात्र जेको आहे सो हिकिड़ो पनो पढ़े ऐं उन पने पढ़ण खां पोइ जेको आहे सो सेक्रेटरी जेको उन वक़्त जो फॉरेन सेक्रेटरी हो उहो जेको आहे उन पने खे पढ़ण खां पोइ उनखे जेको आहे सो ड्राफ्ट में तब्दील कयांदासीं। जंहिं ते इमरान ख़ान चयो त पोइ इन सिलसिले में तव्हां जेको आहे सो कहिड़ी तयारी कई आहे। जंहिं ते एज़म ख़ान इमरान ख़ान खे इहो ॿुधायो त मां इन सिलसिले में समूरा जेके कम आहिनि उहे जेको आहे सो मुकमल करे वरिता आहिनि। तव्हां रुॻो हिकु मीटिंग घुरायो ऐं शाह महमूद कुरैशी उहो पनो पढ़े ऐं उनखे पने पढ़ण खां पोइ जेको परदेही सेक्रेटरी आयो हो उन वक़्त जो उहो जेको आहे सो उन्हनि खे कापीअ में तब्दील कंदो। पोइ मुंहिंजे मथां आहे त मां उन कापीअ खे मिनट्स में कहिड़े तरीक़े सां तब्दील कयां थो। पर चवण जो मक़सदु त अॼु जेको आहे सो वाज़ह तौर ते जेको ॿियनि जे मथां इल्ज़ाम हणंदड़ आहे, जेको इदारनि जे मथां जेको आहे सो घेरा कंदड़ आहे ऐं उन्हनि खे न सिर्फ़ु नाज़ेबाज़ चाहे जजिस हुजनि या इलेक्शन कमीशन इदारा हुजनि या जेके आहे सो पाकपुर जा इदारा हुजनि, न सिर्फ़ु उन्हनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदो आहे पर उन्हनि खे हमेशह कूड़ो ऐं पाण जेको आहे सो ईमानदार ऐं पारखो सारखो सराईंदो हो। पर अॼु जेको आहे इहा जेकी वीडियो अॼु मंज़र आम ते अची वई आहे, इन खां पोइ इमरान ख़ान सभिनी जे आॾो माफ़ी वठणु घुरिजे ऐं क़ौम खे जेको गुमराह करे रहियो हो ऐं क़ौम खे जेको इंतिशार जिते ग़लति ऐं घिनौनी साज़िश जेकी इन क़ौम जे ख़िलाफ़ु, हिन मुल्क जे ख़िलाफ़ु, हिन तरक़ीअ जे ख़िलाफ़ु जेकी करे रहियो हो, उन ते न सिर्फ़ु जेको आहे सो क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे पर जेको आहे सो आइनी ऐं कानूनी जेके इदारा आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो इन मामले ते सख़्तीअ सां जेको आहे सो नोटिस वठणु घुरिजे। छो जो जहिड़े तरीक़े सां मुल्क में हिन वक़्तु जेकी ॿोॾ बरसाति सबबु जेकी तबाही थी आहे उन में जेको आहे सो मौजूदा हुकूमत ख़ासि तौर ते परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो जेको किरदारु रहियो ऐं गॾियल क़ौमुनि में जेके असेंबली जा इजलास थिया या परदेही मुल्कनि सां या जेके दोस्त मुल्क हुआ उन्हनि सां जेके हिननि राब्ता कया उन में अल्हम्दुलिल्लाह हिन हुकूमत खे ऐं ख़ासि तौर ते परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे बेहम क़दमनि जे करे हीउ जेको मुल्क जेको डॉलर जे मुसलसल जेको चढ़ी रहियो हो उन्हनि जे बहितर कोशिशनि खां पोइ मुसलसल डॉलर में कमी थी रही आहे। उनजो जेको कारण आहे इहो इमरान ख़ान आहे। छो जो इमरान ख़ान जॾहिं हुकूमत में हूंदो आहे त जेको आहे सो अपोज़िशन खे जेके हिन वक़्तु हुकूमत में आहिनि उन्हनि खे जेको आहे सो दीवार सां लॻाईंदो आहे ऐं जॾहिं पाण अपोज़िशन में हूंदो आहे त जेकी हुकूमत कमु करणु चाहींदी आहे उन्हनि जे आॾो जेको आहे सो रुकावटूं पैदा कंदो आहे। ऐं इमरान ख़ान जेको आहे सो जेको ख़त जेको लहिराए हो ऐं जलसे में दौरान चयो त मूंखे हिकु ख़त मिलियो आहे जेकी असांजे हुकूमत ख़िलाफ़ु अमेरिकी साज़िश कई वई हुई, उहा अॼु सभिनी जे साम्हूं थी चुकी आहे त उहा मुसलसल ऐं सिधी सही कूड़ ते मुबनी हुई, उन में कंहिं क़िस्म जी का सदाकत न हुई। ऐं अॼु जेको आहे सो जेकी ऑडियो लीक वाज़ह थी जेकी ज़ाहिर थी चुकी आहे ऐं पूरी क़ौम ॾिसी रही आहे ऐं पूरे मुल्क में जेके पॉलिटिकल सियासी समाजी या सुञाणदियूं जेके आहिनि उहे अॼु पंहिंजे अखियुनि सां बि ॾिसी रहिया आहिनि ऐं कननि सां ॿुधी बि रहिया आहिनि त इमरान ख़ान ऐं संदसि प्रिंसिपल जेको सेक्रेटरी एज़म ख़ान हो उन वक़्तु जेको आहे सो कहिड़ी अमरीकी घिनौनी ख़त खे साज़िश जो ज़रियो बणाए करे जेकी मौजूदा हुकूमत आहे जेकी आवाम जे बहितरी लाइ जेकी क़दम खणणु चाहे थी या उन्हनि जा जेके मनसूबा आहिनि उन्हनि खे सबोताज करण जे लाइ हिन जेकी घिनौनी साज़िश की आहे अॼु उहा सभिनी जे साम्हूं वाज़ह थी चुकी आहे। ऐं इमरान ख़ान उहे शख़्स आहे जेको पाण पोणा 4 साल इक़्तिदार में रहियो पर पोणे 3 सालनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंतकामी कार्रवायूं ऐं जेको आहे सो सियासी पार्टियुनि खे दीवार सां लॻाइण इन खां सवाइ ॿियो को बि कमु न कयो, चाहे को अहिड़ो को पोणे 3 सालनि में को मनसूबो नज़र अचे या जेको आहे सो को तरक़ियाती कमु नज़र अचे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंतकामी कार्रवाई कयूं जंहिंमें अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी उनजी भेण फरियाल तालपुर या जेको आहे सो मुस्लिम लीग नून जो तालुक़ु हुजे या NP जो तालुक़ु हुजे उन्हनि खे जेको आहे सो इंतकामी कार्रवाई कंदे उन्हनि खे कूड़ा केस उन्हनि जे ख़िलाफ़ु दाख़िल करे उन्हनि खे जेको आहे सो न सिर्फ़ु जेलनि में बंदि कयो पर नज़र बंदि बि कयो वियो। अहिड़ी तरीक़े सां अॼु इमरान ख़ान जी जेकी घिनौनी साज़िश हुई उहा मंज़र आम ते अची चुकी आहे ऐं असां इहो सभिनी हींअर जेको आहे सो जेके हुकूमत में पार्टियूं वेठल आहिनि उहे उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त
त जेके हिन घिनौनी साज़िश जेकी कई ऐं असांजे तरक़ियाती कमनि में जेकी रुकावटूं पैदा कयूं आहिनि उनखे आॾो रखंदे जेके आहिनि सो नोटिस वठणु घुरिजे ऐं आइनी इदारा जेके आहिनि उन्हनि खे पाण मुरादो कार्रवाई करणु घुरिजे छो जो हिन वक़्त बि जेकी मुल्क जी सूरत हाल आहे जेको आहे सो तमामु जेको आहे सो मैशर जी सूरत हाल इंतिहाई ठीक है नज़ीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, अव्हां खे ऑडियो लीक बाबति आगाह कयूं पिया। इमरान खान अमेरिकी साज़िश वारे बयाने जो राज़ फाश थी वियो आहे। इमरान खान ऐं संदसि अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान जी ऑडियो लीक थी आहे। ऑडियो में आज़म खान इमरान खान के साइफ़र मामले ते नयूं तरकीबूं ॿुधाए रहियो आहे। ऑडियो मूजिबि आज़म खान मामले खे उथारण ऐं नओं रंग ॾियण लाइ इजलास कोठाइण ते ज़ोर भरींदे चवे थो त साइफ़र मामले ते शाह महमूद कुरैशी ऐं पढ़ी सेक्रेटरी सां हिकिड़ी मीटिंग कोठाई वञे। शाह महमूद कुरैशी इहो कंदो त लेटर पढ़ी ॿुधाईंदो ऐं पढ़ी ॿुधाईंदो त उनखे बाद में तजसो कयो वेंदो त इहा धमकी आहे त जीअं शयूं रिकॉर्ड में अची वञनि। आज़म खान मीटिंग जा मिनट्स ऐं उन्हनि खे पंहिंजे तरीक़े सां डॉक्यूमेंट करण जो मंसूबो जड़ियो आहे। ऑडियो मूजिबि त इमरान खान चवे थो त खेनि रुगो खेॾणो आहे, अमेरिका जो नालो नाहे वठणो। इन ई मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। सीनियर तस्यानिगार सीनियर सहाफ़ी फयाज़ नाइट साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। महिरबानी फयाज़ साहब वक़्तु ॾियण लाइ। फयाज़ साहब, हिकिड़ी ॿी ऑडियो लीक साम्हूं आई आहे साइफ़र मामले जे हवाले सां, त इमरान खान जी जेका ऑडियो लीक थी आहे इन बाबति तव्हां छा चवंदा? ॾिसो, इहो त पहिरें ॾींहं खां वठी हर कंहिंखे ख़बर हुई त इहो जेको साइफ़र जो मामिलो जहिड़े नमूने सां इमरान खान साज़िश ऐं जेको हू नैरेटिव बयानु पिया कयो उनखे सवाइ हुनजी ज़ात जे ऐं हुनजे फॉलोअर्स जे ॿियो पाकिस्तान जे हर माण्हू उनखे रद्द कयो हुयो ऐं उहा ऑडियो लीक थी आहे त हुननि पहिरें ई प्लान करे इहो कयो हुयो ऐं हर कंहिं चयो पिए त उहा जॾहिं इहा इमरान खान इहो ख़त ॾेखारियो हुयो उन वक़्तु बि पाकिस्तान जे अंदरि अक्सर तजनिगारनि जो या उन्हनि जो इहो ख़्यालु हो त इहा ग़लति बयानी आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे का ऐं इहो वॾो मसइलो कोन्हे को। ऐं हाणे उहा ॻाल्हि इमरान खान जी ज़बानी अचे पई त असांखे उन ते खेॾणो आहे, पर मसइलो ऑडियो लीक्स थियनि पियूं, वीडियो लीक्स थियनि पियूं, इहो ख़ुदि हिकिड़ी ख़राबु रिवायत आहे हिन मुल्क जे अंदरि त ऑडियो लीक्स थींदियूं आहिनि, वीडियो लीक्स थींदियूं आहिनि। इहा ऑडियो रिकॉर्ड केरु थो करे? सवाल इहो थो पैदा थिए, इहा ऑडियो रिकॉर्ड केरु थो करे? इहो वज़ीर आज़म हाउस जो स्टाफ करे थो पियो, को ॿाहिरियां इदारा आहिनि उन्हनि जा एजेंट घिड़ी आहिनि असांजे इन्हनि अहम जेको आहिनि पंहिंजो शख़्सियतुनि जे रहाइश गाहनि ते ऐं हुते जिते उहे रिकॉर्ड था कनि पिया, या असांजा पंहिंजा इदारा रिकॉर्ड कनि पिया। त छाकाणि त इहो रिकॉर्डिंग जो सिस्टम हिकिड़े मुनज़िम नमूने सां मुसलसल असांजे साम्हूं अचे पियो। कॾहिं नैब जे चेयरमैन जी रिकॉर्डिंग साम्हूं अची थी वञे, कॾहिं इमरान खान जी थी अची वञे, कॾहिं जेको आहे शहबाज शरीफ़ जी थी अची वञे, कॾहिं कंहिं ॿिए जी अची थी वञे। इहो वीडियो ऑडियो लीक्स जो हिकिड़ो पुराणो सिलसिलो आहे। सवाल जेको मूं वटि बहसियत हिकिड़े सहाफ़ी जे आहे उहो इहो आहे त इहे ऑडियो लीक्स ऑडियो इहे रिकॉर्ड करे केरु थो? इन्हनि असांजे वज़ीर आज़म जो या असांजे प्रेसिडेंट जो या इन्हनि जा या जेके ॿिया असांजा मुख्य उहिदेदार आहिनि, जजनि जूं वीडियो लीक्स ऑडियो लीक्स थियूं, इहे केरु रिकॉर्ड करे थो पियो? छो रिकॉर्ड करे थो पियो? इहो उनखे इख़्तियार आहे रिकॉर्ड करण जो या न आहे? पोइ उहे मख़सूस टाइम ते उहे निकिरी साम्हूं छो थियूं अचनि? मसइलो इमरान खान जो या शहबाज शरीफ़ जो या ही जेका कल्ह टियों ॾींहुं जेका वज़ीर आज़म जो हाउस जूं जेके ऑडियो लीक्स आयूं आहिनि, इहो मसइलो असां लाइ वॾो कोन्हे को। असां लाइ वॾो मसइलो हिन वक़्तु लम्हा फ़िक्र इहो आहे त असांजी ऑडियोज़ वीडियोज़ रिकॉर्ड छो थियूं थियनि, केरु करे थो ऐं कहिड़े मक़सद लाइ करे थो पियो। असांजा जेके इहे अहम आइनी उहिदा आहिनि। ठीकु आहे फयाज़ साहब, महिरबानी अव्हां जी वक़्तु ॾियण लाइ। नाज़रीन, अव्हां खे आगाह कयूं पिया इमरान खान अमेरिकी साज़िश वारे बयानी जो राज़ फाश थी वियो आहे। इमरान खान ऐं संदसि अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान जी ऑडियो लीक थी आहे।